तकरार ड्रामे जी अचण वारे एपिसोडनि में जॾहिं भावल मीर ऐं राणी खे मारण जी कोशिशि कंदो ऐं इहो ख़्यालु बि हूंदो ऐं जेको ख़्यालु ॾिसंदो हूंदो लेकिन त सिजावल इन्हनि खे सम्झाईंदो ऐं त मां पंहिंजी न्याणी जो क़त्लु कयो हुयो, अॼु ताईं पछतायां थो। भावल तूं इहो क़दम कीअं खयो, इहो तुंहिंजे ज़हन में कीअं आयो। ऐं अहिड़े हिसाब सां हिकिड़ो ख़्यालु बि ॾेखारियो वेंदो ऐं इहो सोच बि ॾेखारी वेंदी त इहो ईअं थी सघे थो। इहे काफ़ी किस्तनि जेको आहे अॻियो स्पेल अचण वारो आहे, उन स्पेल में इहा कार्रवाई कई वेंदी ऐं पोइ जेको आहे दोस्तो इहा कहाणी नेक्स्ट स्पेल में ईंदी ऐं बहितरीनु इहो सीन बि आहे। हिकिड़े हिसाब जो ख़्यालु बि ॾिठो वेंदो ऐं सोचींदो त इहो ईअं थी सघे थो ऐं इहो जेको आहे मां कमु कंदुसि राणी ऐं मीर खे मारियां त कमु ख़राब बि थी सघे थो ऐं इहो पछतावो बि उनखे थींदो। पोइ अचण वारे किस्तनि में दोस्तो हिकु बहितरीनु नेक्स्ट स्पेल थींदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। छाजे करे हाणे काफ़ी रिकॉर्डिंग शूटिंग मुकमल थी चुकी आहे ऐं वीडियो एडिट बि थी चुका आहिनि। तमामु जल्द बक़ाया एपिसोड बि ॿीहर स्टार्ट थी वेंदा। इहो तव्हांखे अॼु बि असां ॿुधायूं था, कल्ह बि इहो ॿुधायोसीं, साॻी ॻाल्हि ते क़ाइमु आहियूं त ड्रामो ॿीहर तकरार हली वेंदो। तव्हांखे कुझु इंतज़ारु ज़रूरु करिणो पवंदो।